दोस्तों मुंहिंजो नालो अली तालपुरा आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जी इंतिहाई बहितरीन लेखका साजिदा जबीन जी लिखियल कहाणी पछताव ॿुधाईंदुसि। सिकंदर जो लॻाव ॿाहिरी दुनिया जे कंहिं बि शइ सां न हो। चाह हुअसि त बसि पंहिंजे चित्रनि सां, जिन खे ॾींहं राति जे उजागरनि बुखनि उञनि सां तख़लीक़ कयो हुयईं। हिकु हिसास चित्रकार खे ज़माने जी ॾाढ ऐं बेमारी एतिरे क़दुरु त ख़ुदि सुरीलो, हठीलो ऐं बेहस बणाए छॾियो हुयो जो खेसि सांस मोहबत कंदड़नि जो बि अहसासु न रहंदो हो। अहिड़े ई एबनॉर्मल ऐं ज़रे घटि दुनिया खां कटियल इंसान सां अलाए कीअं आशी खे प्यारु थी वियो। हालांकि सिकंदर खे हिन में कंहिं बि क़िस्म जी का बि दिलचस्पी न हुई, तॾहिं बि हू खेसि सांस दिलि जी गहराइनि सां मोहबत कंदी हुई। हू कॾहिं संदसि नवनि ठाहियल चित्रनि खे ॾिसण त कॾहिं वरी चाची सिकंदर जी माउ खे तबियत पुछण लाइ हिन जे घर ईंदी रहंदी हुई। आशीअ जी हिन घर में सिकंदर सां अहिड़ी दिलचस्पी खे महसूसु कंदे चाचीसि संदसि घर वञी ॾेराणी खां आशीअ जो संग घुरियो। वॾनि मिंथन खां पोइ ॾेराणियुनि आशीअ जो हथु सिकंदर जे हथ में ॾियण लाइ रज़ामंद थी। कुझु ॾींहं पुॼाणा सिकंदर जी माउ हिननि जे घर आई। आशीअ जो चहिरो ख़ुशीअ विचां बहकण लॻो। बसि पक हुअसि त चाची ज़रूरु मङणी जी तारीख़ तइ करण आई आहे। चाचीसि सां मिली चांहि ठाहिण लाइ बोरची खाने न हली वई। ख़ुशीअ में का ॻाल्हि ई न पई सोचेसि। ओॾी महिल दिलि चाहेसि त का सरती हुजे जंहिंसां हू मन अंदर जी ख़ुशी शेयर करे, पर उन वक़्तु हू बिल्कुलु अकेली हुई। का बि सखी हिन सां गॾु न हुई। तकड़ि में चांहि कोपनि में विझी खयों पिया आई त चाचीसि जो आवाज़ु समायतन सां टकरायसि। छोकिरे खे घणो ई सम्झायोमांसि त पुट आशी सुठी छोकिरी आहे, घर में ई रही त बहितर आहे, पर हू आहे त मञे ई नथो। अलाए छा थी वियो अथसि, चवे थो मां शादी असर कोन कंदसि। पत कंदे सॼी राति मूं निंड न कई आहे। बसि उन जी ग़लती में हुयसि त कुतो अॻियां कहिड़ो जवाबु ॾींदसि। आशीअ जे हथनि मां कोप छॾाइजी अची ज़मीन ते किरिया। टुटल कोपनि ॾियां संदसि दिलि बि ज़ेरा ज़ेरा थी वई। अखियुनि अॻियां अंधेरो छाइजी वियसि। हू वधीक कुझु बि ॿुधी न सघी ऐं पंहिंजे कमरे में अची ॿई हथ मुंहं ते रखी सुरका भरे रोअण लॻी। चाचीसि जे वञण खां पोइ मां संदसि कमरे में अची आशीअ खे गले लाइ परचाइण वेठी। लुड़को ॿधे चयाईंसि, धीअ रो न, सिकंदर खे तोसां मोहबत आहे ई कोन। पोइ हिन जे उन रवैये ते एतिरो अफ़सोस छो कजे? अहिड़े ख़ुदसर ऐं लाॻरद माण्हू जो अरमान वरी कहिड़ो? हू तोखे ख़ुशि रखी कीअं सघे हा? हिकिड़ी मावड़ी अथसि, तंहिंखे कहिड़ो सुखियो रखियो अथसि जो वरी तोखे सुखियो रखे हा? माउ जो एतिरो सम्झाइण हिन जे दिमाग़ खे को बि असरु न करे सघियो। समूरी राति सोचींदी रही। आख़िर सिकंदर ईअं कयो छो? छा हिन खे मूंसां मोहबत न हुई? हिन त कॾहिं बि मूंसां अहिड़ो इज़हार न कयो। मां ई पागल हुयसि जो पाछुले पोयां डोड़ती रहियसि। शायदि सिकंदर मूंखे पंहिंजे क़ाबिल न सम्झो। सम्झे बि छो? मां त हिकु मामूली छोकिरी आहियां। पर छा शोहरत सां सची मोहबत हासिल थी सघे थी? हरगिज़ न। शोहरत इज़त बख़्शींदी आहे, पर सची मोहबत न। न ॼाण कहिड़ी महिल हिन जो ज़हन ख़्यालनि जे खून मां आज़ादु थी निंड जी आगोश में हलियो। ईअं ई केतिरा ॾींहं गुज़री विया, पर आशीअ जे ज़हन ते बार वधंदो थियो ऐं उन बार खे पंहिंजे ज़हन तां लाहिण ख़ातिर हू ख़ामोशी सां अची संदसि घर में बीठी हुई। चंपल जी हल्की आहट ते हू कंध वराए आहोस निहारे थो। आशीअ जे अखियुनि में अनेक सवाल हुया, पर लब ख़ामोश, ॼण समूरा लफ़्ज़ चोरी थी विया हुजनिसि। चवण लाइ त घणो कुझु सोचे आई हुई, पर हमेशह ॼण अॼु बि सिकंदर जे साम्हूं ईंदे सभु कुझु विसरी वियसि। हिनखे ईअं ई ख़ामोश ॾिसी सिकंदर चयो, अम्मा पाड़े में क़ुरान ख़ानी ते वियल आहे, तूं जे मुनासिब सम्झी त वेह। पर मां त चाची सां मिलण कोन आई आहियां। हिन आहिस्तगी सां वराणियो। हू कुझु चवण में न आई, हथ जे इशारे सां वेहण लाइ चवेसि ऐं हू कीरवास बोर्ड जी भर में पियल कुर्सी ते वेही रहे थी। कमरे में मुकमल सांत छाई हुई। सिकंदर, छा तो इहो फ़ैसिलो सोचे सम्झी कयो आहे? नेठि ख़ामोशी खे टोड़ींदे आशी चयो। हा, बिन मुख़्तसर जवाब थो ॾिए। पुछी सघां थी छो? हिन वरी सवाल कयो। आशी, मां हिकु चित्रकार आहियां। हिकिड़ी अलॻि दुनिया आहे मुंहिंजी, ऐं चित्रनि ठाहिण लाइ अकेलाई केतिरी ज़रूरी आहे
इहो त हिकु चित्रकार ई ॼाणे सघे थो। तूं मूं मां ख़ुशियुनि जी तवका न रख, मां तोखे सुखी रखी कीअं सघंदुसि? मां तुंहिंजे क़ाबिल ई न आहियां। मूंखे पक आहे त तूं जंहिं शख़्स खे जीवन साथी तौरु चूंड कंदे सो मूंखां केतिरा ई भेरा वधीक सुठो हूंदो, जेको तुंहिंजे सपननि खे साबिया जो सुंदर रूप ॾींदो, जंहिंसां तूं ख़ुशि रही सघंदे। इहो सभु कुझु चई त सिकंदर हिन जे अंदर में मुसरतनि जी माला खे टोड़ियो। हिन सां कहिड़ियूं न आशाऊं वापसि था कयूं, सभु मिटी में मिली वियूं हुयसि। टुटल दिलि ऐं आले अखियुनि सां घर मोटी आई ऐं पोइ जल्दी आशीअ जी माउ संदसि रिश्तो पंहिंजे भाणे सां तय करे छॾियो, जेको ताज़ो ई डॉक्टर थी आयो। पहिरीं त आशी साफ़ इनकार करे छॾियो, पर पोइ माउ जे फ़ैसिले अॻियां मजबूर थी पई, जो खे सम्झाईंदे मानस रोई पई हुई। धीअ, तुंहिंजी ख़ुशी ख़ातिर मूं चाहींदे बि सिकंदर सां तुंहिंजो रिश्तो जोड़ो थिए। तूं मूं लाइ एतिरो बि नथी करे सघीं? माउ त हमेशह औलाद जे भले लाइ सोचींदी आहे। छा तूं मूंखे एतिरो बि हक़ न ॾींदे जो आउं तुंहिंजी हयाती लाइ को सुठो फ़ैसिलो करे सघां? औलाद खे ख़ुशि ॾिसण जी आरज़ू हर माउ जी दिलि में मौजूदु हूंदी आहे। इहो मुंहिंजी हयाती जो सभ खां वॾो ख़्वाबु आहे। छा उन सपने खे तूं साबिया जो प्रकाश न ॾींदे? माउ जे उन लफ़्ज़नि आशी जे अंदर खे झुंझोड़े विधो। पंहिंजो फ़ैसिलो मटाईंदे चयाईं, अमां, अगरि इहो अव्हां जो ख़्वाबु आहे त पोइ उनखे ताबीर ज़रूरु मिलंदी। मुंहिंजनि सपननि खे साबिया न मिली त इहा मुंहिंजी बदकिस्मती, पर हाणे मां तुंहिंजे ख़्वाबनि खे भोरा भोरा थियण न ॾींदसि। मुंहिंजा सपना त बेक़दरी जी वाट ते गुम थी विया। छा तुंहिंजा सपना सलामत हुजनि? मुंहिंजे हा चवण सां अगरि अव्हांखे ख़ुशी मिलंदी त पोइ तव्हांजो हर फ़ैसिलो मूंखे क़बूलु आहे। ईअं चई हू माउ जे कुल्हे ते गंद रखी रोई पई ऐं पोइ जल्दी आशीअ जी शादी थी वई। पर सिकंदर हिन जी शादी में शरीक थी न सघियो, जो उन्हनि ई ॾींहंनि में हिन जी तस्वीरनि जी निमाइश हुई ऐं हू कराची वियो। शादी खां पोइ आशी ॻोठ घटि अचणु लॻी। माउ खे पाण सां गॾु वठी वञण खां पोइ त मुर्गो ई अचणु छॾे ॾिनई। चाचिस बीमारी जे बिस्तरे ते वञी पई ऐं नेठि सिकंदर खे हिन भेरे दुनिया में अकेलो छॾे हमेशह लाइ हिननि खां दूर हली वई। माउ जी वफ़ात खां पोइ हू बिल्कुलु अकेलो रहिजी वियो हो। मानस जे टीजे खां पोइ सभु अज़ीज़ दोस्त पंहिंजनि शहरनि ॾांहुं हलिया विया हुआ। हिकु आशी साहब अॼु वञी रही हुई ऐं जॾहिं हू वञण लाइ तयारु थी तॾहिं हिन जी दिलि कहिड़ो न चाहियो हो त हू खेसि रोके कुझु ॾींहुं तरसी पवण लाइ मिनथूं करे, पर हाणे त हू इहे करे ई नथी सघे। आशी खे रोकण जो खेसि को हक़ न हो। सौट हुअण जे नाते हू खेसि नथे तरसाए सघियो। उहो त हाणे पराए बस थी वई हुई। हू हली वई, ख़ाली घर ॼण त खाइण ते आयसि। रंगनि जे दॿनि ऐं बुर्शनि मां बि खेसि हिकु अजीब क़िस्म जो ख़ौफ़ थींदो। हू जेको कंहिं हिकु वजूद खे बि बर्दाश्त नथे करे सघियो, अॼु माण्हुनि जे मेड़ाके लाइ वाझाए रहियो हो। हाणे अक्सर हिन खे अकेलाई जो शिदत सां अहसासु थींदो। कॾहिं कॾहिं सोची न हो त हिन आज़ारींदड़ लम्हनि में को त साथी हुजे हा जो ज़ख़्मनि ते मरम रखी सघे हा ऐं लुड़कण सां अखियूं भरिजी ईंदियूं हुयूं। हाणे ई अहसासु थियो हुयसि त जीअण लाइ सहारा केतिरा न ज़रूरी आहे। हींअर हू केॾो न पछताव जे रणपट में पाण सिज जी ॿरंदड़ गोले हेठां तनाव बीठो आहे ऐं परे परे ताईं हिन लाइ को बि छांवरो न आहे। बसि दोस्तो, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उमेद है तव्हांखे पसंदि आई हूंदी। दोस्तो, तव्हांखे हीअ कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, उन बाबति कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हांखे हीअ कहाणी पसंदि आहे हिन खे लाइक कंदा, शेयर कंदा ऐं जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं गॾोगॾु बेल आइकन खे पिणु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ नई कहाणी तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। पाण वरी जल्द मिलंदासीं ईंदड़ के नई कहाणी में। तेसिताईं अल्लाह वाहे।